JUI सिंध जो अमन मार्च मौलाना राशिद महमूद सूमरो की क़यादत में सिंधड़ी पहुंची वियो। खिपरो में रात तरसण बाद JUI जो सिंध अमन मार्च तगोसर हिंगोरनो और सिंधड़ी का थींदो मीरपुर खास रवानो। सिंध बदमनी के वर चढ़ियल है, को भी महफूज़ ना है, अवामी हक़न लाइ निकिता आहियूं, साथ ॾिनो वञे राशिद महमूद सूमरो जो चवणो। अवां खे आगाह कयो पिया JUI जो सिंध अमन मार्च मौलाना राशिद महमूद सूमरो की क़यादत में सिंधड़ी पहुतो। खिपरो में रात तरसण बाद JUI जो सिंध अमन मार्च तगोसर हिंगोरनो और सिंधड़ी का थींदो मीरपुर खास रवानो थी वियो। तफ़सील मालूम कयूं था असद शरखा। असद, छा तफ़सील आहे वधीक? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो जमियत उलमा इस्लाम सिंध तरफ़ां अमन मार्च जेको सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो गुज़िरियल राति खिपरो पहुतो, जंहिं बाद जेको आहे सो अॼु उहो मीरपुर खास लाइ रवानो थियो त तगूसर हिंगोरनो ऐं सिंधड़ीअ में JUI जे अॻवान मौलाना राशिद महमूद सूमरे खिताब कंदे चयो त सिंध जेका असां बदअमनीअ जे वर चढ़ियल आहे उन जे लाइ जेको आहे सो हिन मार्च में आवाम असांजो भरपूर साथ ॾिए। हिन इहो पिणु चयो त तालुके सिंधड़ीअ जे किन बल्दियाती इलेक्शन में किन हंधनि ते जेको आहे सो असांजी जमायत जा माण्हू कामयाब थी आया आहिनि, उन करे हिते वधि खां वधि उमेद कयां थो त उहे जेको आहे सो हिन मार्च में असां सां भरपूर साथ ॾियनि। उन खां बाद जेको आहे सो इहो मार्च मीरपुर खास रवानो थी वियो। उन मौक़े ते मौलाना रफ़ीक सूमरो, मौलाना शाहनवाज़ बिरोही, मौलाना इसाक नोड़ी, अब्दुल करीम शर ऐं ॿियनि पिणु जेको आहे सो हुते मौजूदु हुया ऐं उन्हनि पिणु जेको आहे सो हिन रैलीअ जी अॻुवाणी करे रहिया हुआ। जी ठीक है, वरी महिरबानी असद अपडेट करण जे लाइ।